बेईमानी करे तो खटी हां बेईमानी करे तो खटी साई हले पई अरे यार छडियो हाणे रात आ यार रात मेरे से तो सदाई बेईमानी करे खटी दो ही हां सदाई बेईमान हारे आओ तारे तारे बेईमानी अदा गाल हल सिज लईया हल घर लो इस रात खेलने चेने कोने लाइन सेने तो खेचे दी है ना वो संभाल हल रात तो खेल राती कराई राती कर करे समझाई दो कर यार न छो न कर मुखे तोखे हो जे बस सजो डी विरसा हां छड कोडी कोडी रांद के त जेड़ो न थी पे कोन तो जा जेड़न को तो मुखे रजारी खेड्या न ई कुडी खेने तो मान बुल दई खेने तो मान खेड़े को तो रजारे मुखे फाड़ बटन जा मथा हां फाड़ी दुस मथा चाचा केतरा दफा रुक तो माए त साला मानी न पचाई दो कर हवा बनिए ते भी कम कर न थोड़ी हां बचण लाए मानी भी न पचाया तो छा किया असा जा हथ भगलन टुंडाऊं मंडाऊं ये डढिए ते ता हलऊं ये असा डंडन टोटला मानी तो पचाई शर्म जी गाला साला तू बोला पो शादी कर तो मां मानी न पचाया चाचा मु तो के 1000 भेरा चेवा त मां शादी न कंदुस पाजे पुत्र दिलबर जी शादी जोंदो कराई अबा वडो तू अग में तू जी शादी थींदी पो दिलबर जी न त दिलबर भी वेठो हो भला पो शादी कर दो तो कोने चाचा और तू रोणी हुई सॼो ॾींहुं उठी घर में रोईंदी हुई चाची केतिरो रोईंदी हुई ख़बर कोन थई अबा अदो ही भजाई जो ओचितो गुज़ारे विया न दुख खां वीचारी रोंदी चाचा अवां ही त ॿुधाईंदा हुयो त अलाह ॿिन्ही खे बीमारी जे बहाने सां घुराए वरितो उहा बि त रब जी रज़ा थी न अबा तो के इन्हनि ॻाल्हियुनि में कीअं विधो आहे तव्हां उथो जी अचो तो मां तव्हां लाइ मानी शाबाश मुंहिंजा बचा उथो बाबा हेलो केर आसिफ अली बाबा कहिड़ा हाल आहे मुंहिंजो पुटड़ो किथां पियो ॻाल्हाए कैलिफोर्निया मां बाबा मुंहिंजी तबियत जो छा था पुछो बस हलूं पिया बाबा जी पुट हाँ जरा पेचो पिया ठीक है बाबा मां पांजे पुटड़े के वठण जे लाइ एयरपोर्ट ते ठीक है अल्लाह
चवे तो मां ईंदड़ हफ़्ते ईंदुसि। 10 साल थिया आहिनि संदसि वाइदनि ते एतबार कंदे, पर हिन जो वाइदो आहे जेको पूरो ई कोन थो थिए। कॾहिं बि टेलीफोन अची सघे थो ऐं हिकिड़ो नंढड़ो बहानो ठाहींदो, चवंदो डैडी मूंखे तमामु ज़रूरी कमु थी पियो आहे, मां हिन हफ़्ते ते वेंदुसि, अॻिले हफ़्ते ईंदुसि। सुरा बेगम ही तुंहिंजो वाइदो कोन्हे, जेको चई सो करे ॾेखारी। हे दुनिया खे नंढे आंगुरियूं अची वियूं, नहीं वरी ही ख़ान मोहम्मद जो वाइदो आहे जेको अॼु ताईं पंहिंजे वाइदे ते क़ाइमु आहे। हे दुनिया हैरान मूंखे ख़बर कोन थी पवे त आसिफ अली किथे वियो आहे। हाणे अचे न, हाणे अचे त चइजांसि ख़ान मोहम्मद हाणे वधीक जुदाई जो अज़ाब भोगे कोन थो सघे। सुरा बेगम तुझे वही खां पोइ ज़िंदगी गुज़ारण मुंहिंजे लाइ तमामु घणी तुझे पता मिलियल हिन नंढड़ी निशानी जे करे मां अॼु ताईं ज़िंदा आहियां। चइजांसि अची त सम्झाए छॾिजांसि त ख़ान मोहम्मद हाणे पंहिंजो ही बेजान वजूद खणी धरतीअ ते हली नथो सघे। कोन्हे का मुंहिंजे जिस्म में हाणे वधीक जुदाई जो अज़ाब भोगण जी ताक़त। सम्झा छॾीसि हाणे मूंखे दुख अचे कोन थो सही सघां। हाणे मां एतिरा दुख कोन थो सही सघां। मां दुख कोन थो सही सघां। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ दिलबर उथी अबा, बांकू अची वइन, उथी कलमो पढ़। करे छा थो? चङो तूं न उथ, तोखे उथारण में मूंखे ईंदो आहे। सुतो कीअं पियो आहे? पहरो ॾिनो हुजे। उथी ओ दिलबर उथी, चङो न उथ, तोखे उथारण मूंखे ईंदो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उथ 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 पंहिंजो 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 कहिड़ो 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 उथी खण कोडर हल त सुबुह जो थधि में हली भाई जो कमु छॾाए थो। वठ कोडर उथी। अबा उथे आयो छा? हा चाचा उथिया हलूं था कम ते। बसि कचड़ी मंझंदि जो मोटींदासीं। बाबा हेॾे मुंहिंजे हथां निकिरी थी हेॾी मानी न पचाए गया असां ॾंढनि ॾोटनि जे लाइ। हेॾो सारो चयो त बि शरारत कोन थो मिले। हा मां शरारत हो गया का महल थी या तो उठी उठी हीअं पासो सॼी राति ॼण पहरे ते हुजी वरी ते निंड ॿी वरी मां दिलो खणा हलां थो न भला उथ न। हीअं बि उथारे सघे पियो यार। हा हा हुजी जाॻियल त ख़बर पई केतिरा तोखे सॾ कया।
बाबा बाबा मुखे कबूतर छो न तो वठी दी मुखे कबूतर खपन पैसा कोने ने कैमरे अच्छा ये तो जो थई बाबा लालन के एडा सारा कबूतर हैं मुखे हिक भी कोने पड़ी छाते सुबह आगनी कर हां हेलो तमारो भी समझा हेलो हम करो ले फिर ये ना दी लो ये आसान हो जाए ना तो कदा कोई न करे सकंदो ये लठ जे ढोरे के हणंदो आया ना तो ढूंगरो सुकी विंदो आयो उन जो ये लठ दिस इन सा माने जे अगले जान में पहुंचाए छडम समझी हल 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 अरे अजोन संभाल भागे केवल मरे ने छोरो मुझे हथो गिर छड्यो दी छो पापा के चवंदो कबूतर जलाए मां जे तुंजी भेण वेठी आया न चवंदो कर पापा के कबूतर जलाए अच्छा तो के कबूतर कबे भाव वो मां तो के वठी थी ना तो कबूतर वठी थी ठीक है किलो हाणे मां दिलावर के की समझाया तो वो मुखे दिलबर का भी वधिक प्यारो वो बहु अदो अल्लाह रखियो वेठो उन जे अॻियां त मां कॾहिं कंध मथे करे बि न ॻाल्हायो वॾो भाउ जो हुयो अहिड़े क़िस्मत अल्लाह चाचा खुशा मां खे वे वाह चाचा वाह जो ठायो केतरा दफा बाबे चयो तई मां चयो तमाए ते रुगो सॾु कंदो कर उथी चाचा उथी बस उथी अम्मा रोज रोज तां के तकलीफ़ जा ठहे तो हां ठहे तो बस हाणे हथ कट नथी मुड़ी बचा चाचा एकड़ी गाल चवाए चो मां कावड़ त न कने अम्मा तो सा कावड़ ठहे थी चाचा भाईटे जी शादी छो न तो कराए जे मञे न त हिन मले गिचीअ में गारो करे मुंहिंजी संग घुरंदुसि चाचा कंहिंखां घुरंदी संग कंहिंखां घुरंदुसि पिणे पीरल खां जीव थींदो कीअं चवंदी जीअं थींदो तीअं अदे इसे खे वञी चओ चएसि तुंहिंजे तावीज़नि में हाणे असर कोन रहियो आहे अहिड़ो को तावीज़ लिखी दे जो सॼे ॻोठ जे माटिन जो मखण मिड़ी सड़ी मुंहिंजे माटीअ में अचे चएसि वञी सिधो सो मुंहं साम्हूं त हेॾा पैसा थो वठे हेॾा पैसा को मुफ़्त में कोन थो लिखी दे हा मां भी ई वनी तो चवांस वो जेको जवाब ॾिनई अची ॿुधायां तो तकड़ो वञ अलाए कहिड़ी ॾाइणे समाणो करे छॾियो आहे मखण निकिरे ई कोन थो पियो हाणे मुंहिंजी बाहि जो सूर कर
दुका चल बापा जो कम कर छड़े जवान तू कम के छद सुभाणे तो कोई स्कूल भेजणो आ ॿार बि पढ़ाया तू कम करे ऐं मां वेठो तो ॾिसां अदा हाणे इहा ॻाल्हि ठहे थी तू खणी हाणे मास्टर आ अलाह कंदो वॾो साहब थी दे मुंहिंजो छा आहे मां त ज़मीन खेड़े खाईंदुसि बापे त घणा ई वस कया त तूं बि पढ़ी पर सी तोखे हुजे रुगो विड़सां बाबो चवंदो आहे ज़िद में वियो आहे ॾाॾे ते मुड़ुस त फॾो न त जॾे जो जॾो हाणे उथ हल त हाणे हिन कोडर पुठाड़ में वञा थो हल होॾे वे वञा थो वियां थो हल वे मां पाण इहो बहान ॻोल्हियां पियो हा तॾहिं प्लास्टिक पेरनि जे हेठो रखी अथई वे बने ते कमु कयो राजन ॾिठो